अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुप्या सिंध वाइस मसनाउल्लाह हाशमानी हमारी ख़िदमत में हाज़िर है। नाज़रीन, ॿिनि अहम मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त बबुरलो में प्रिया कुमारी ऐं ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी जे लाइ एहतजाज जारी आहे। अॼु क़ौमी शाहरा खे प्रिया कुमारी एक्शन कमेटी जी तरफ़ां बंदि कयो वियो हो, जंहिंखां पोइ इहो कुझु कलाक धरणो हलियो। SSP सखर ऐं SSP ख़ैरपुर अची मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कई, जंहिंखां पोइ SSP जे तरफ़ां उन्हनि खे ख़ातिरी कराई वई आहे ऐं प्रिया कुमारी एक्शन कमेटी जी तरफ़ां पुलिस खे 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾिनो वियो आहे। ऐं इन्हनि 3 ॾींहंनि जे दौरान जेकी पुलिस आहे उहा रोज़ाना जे बुनियाद ते कैंप ते ईंदी ऐं ॿारनि जी रिकवरी जे हवाले सां जेके एफर्ट्स आहिनि उनजी प्रोग्रेस जे हवाले सां अचे उन एक्शन कमेटी खे उन ॿारनि जे वारसनि खे आगाह कंदी। इन ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु ॻाल्हि ॿोल कंदासीं त बदीन में अॼु हज़ारे माण्हुनि बदमनी जे ख़िलाफ़ु एहतजाज कयो आहे। बदीन में ॿुधाए पियो वञे त चोरियूं फुरूं जेके धाड़ा आहिनि उहो रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इरफान महबूब साहब मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि। इरफान साहब, वॾी महिरबानी। थैंक यू। इरफान साहब, पाण ॻाल्हि ॿोल सिलसिलो अॻिते वधायूं ऐं जेको बबुरलो धरणो आहे हिन ते ॻाल्हाइण खां पहिरियों मां चवंदो असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त हिन वक़्तु जेके बबुरलो में सिर्फ़ु प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिर्फ़ु धरणो न आहे, हिते ॿिया बि ॿार आहिनि। नाज़रीन, जेकॾहिं जेके 17 ॿार आहिनि जिन जी लिस्ट हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहे, जेके ॿार मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुम थिया आहिनि, अगवा थिया आहिनि, हिन वक़्तु उन्हनि जो को ॾस पतो कोन्हे, उन्हनि जा वारस जेके आहिनि परेशान आहिनि। ख़ुशी महर जेकी आहे उहा ॿुधाई पई वञे जेकी अगवा थी आहे 17/10/2024 ते, ऐं इहा आदमशाह कॉलोनी आहे सखर जी। ॿी आहे सोनिया खोसो जेका जंहिंजी उमिरि आहे 3 साल ऐं जेकी अगवा थी आहे 17/5/2025 ते, इहा थी आहे कोठड़ी मां अगवा। ज़ैनब ऐं फ़िज़ा मेमून आहिनि ऐं उहे उन्हनि जो इन लिस्ट में नालो आहे ऐं इहे किडनैप थियूं आहिनि 6/9/2025 ते सचल ॻोठ कराची मां। ऐं फ़ातिमा तीमणो आहे, उहा बि जेको आहे सो उन जेके मुफ़ी ॿार आहिनि उनजी लिस्ट में शामिलु आहे, जंहिंजे लाइ बाज़ाबी लाइ जेको धरणो लॻल आहे। उन में इनजी 10 साल उमिरि ॿुधाई पई वञे ऐं इहा जेके मई जे महीने में 2023 में जेको आहे उहा गुम थी आहे। उनजो हिन वक़्त ताईं को ॾस पतो न पइजी सघियो आहे ऐं हीअ गुम थी आहे मेहड़ मां। ॿी सुहाना ॿारड़ी ॿुधाई पई वञे जंहिंजी 11 साल उमिरि आहे ऐं इहा जून 2026 में जेको आहे सो गुम थी आहे ऐं इहा रोहिड़ी डिस्ट्रिक्ट सखर ॿुधायो पियो वञे। ऐं ॿियो नवीद अहमद लाशारी आहे नीगर, उहो 7 खां 8 साल उनजी उमिरि आहे ऐं उहो जैकमाबाद मां जेको आहे उहो अगवा थियो आहे। ऐं ॿियो मोमिन अली लांघा आहे, उहो उनजी उमिरि 13 साल आहे, जेको 15 महीना अॻु अगवा थियो आहे टंडो बहारो तालके रोड़ी मां। ऐं ॿियो आहे अली असगर मंगरियो, इनजी इहो जेको अगवा थियो आहे 7/6/2015 ते अयूब गेट सखर तां इहो लापता थियो आहे। हिन वक़्तु ताईं उनजो को बि ॾस पतो न आहे त नीगर किथे आहे। ॿियो फज़ीला सरकी हिकिड़ो वॾो केस आहे, माज़ी में वॾो डिस्कस थींदो रहियो आहे ऐं हिन वक़्तु ताईं उहा ॿारड़ी जेकी आहे उहा हाणे त जवान थी वई हूंदी, उहा बाज़ियाब न थी सघी आहे। 23/3/2007 ते उहा न्याणी अगवा थी, हिन वक़्तु ताईं बाज़ियाब नाहे थी सघी। गढ़ी हसन जैकमाबाद मां उनखे अगवा कयो वियो। उजाला परवीन आहे न्याणी ऐं उहा 5 वरहनि जी आहे ऐं 14/4/2025 ते उहा जेको आहे 26 ते जेको आहे उहा मंज़ूर कॉलोनी मेहड़ मां गुम थी आहे। हिन वक़्तु उनजो को बि ॾस पतो न आहे पइजी सघियो। सबा कलोड़ो आहे, उनजी 14 साल उमिरि आहे ऐं उहा 19 अप्रैल 2026 खां गुम आहे ऐं इहा जेके आहे सो पन्नू आकिल जो इलाइक़ो आहे, उतां इहा गुम थी आहे। ॿियो आसिफ़ा मुग़ल आहे, उनजे लाइ वारस उनजा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सरापा एहतजाज रहिया आहिनि ऐं सेठारजा जी इहा डिस्ट्रिक्ट ख़ैरपुर जी न्याणी आहे, 16 सालनि जी उमिरि आहे। ॿ तारीख़ 2 महीनो 2026 ते इहा गुम थी आहे, जंहिंजो हिन वक़्तु ताईं को बि ॾस पतो न आहे पइजी सघियो। ॿियो आहे माजिद अली लाशारी ॿुधायो पियो वञे ऐं उनजी उमिरि 16 साल आहे ऐं 3/11/2025 ते लाड़काणे मां डिस्ट्रिक्ट मां इहो निगरो गुम थियो आहे। ऐं ॿियो तैयब जोगी आहे, जंहिंजी अमड़ जूं मुख़्तलिफ़ वीडियोज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां सोशल मीडिया ते बि ॾिठियूं हूंदियूं, जंहिंजी अमड़ रोए थी रड़ियूं करे थी पंहिंजे बचिड़े जे लाइ। 4 सालनि जी उमिरि आहे ऐं 25/2/2026 ते इहो जेको ख़ैरपुर जी मुस्तफ़ा कॉलोनी आहे उतां ॿारड़ो गुम आहे। ॿियो सफ़ीर नीगर ॿुधायो पियो वञे जंहिंजी 15 साल जेको आहे सो उमिरि आहे ऐं 26/10/2025 ते ॾोकरी लाड़काणा डिस्ट्रिक्ट मां जेको आहे सो उहो गुम थियो आहे। हिन वक़्तु उनजो को बि ॾस पतो न आहे पइजी सघियो। ॿी ॿारड़ी प्रिया जेको वॾो हाई प्रोफाइल केस आहे
19/8/2021 यानी 19 अगस्त 2021 ते जेकी ॿारड़ी 10 मुहर्रम हलाम जे ॾींहुं सभी हलाइंदे गुम थी, जंहिंजो हिन वक़्तु ताईं ॾस पतो नाहे पइजी सघियो। उन खां बाद में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां एहतिजाज ॾिसंदा आया आहियूं ऐं प्रिया कुमारी एक्शन कमेटी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज कया आहिनि। कराची प्रेस क्लब जे साम्हूं बि लगातार उन्हनि जा एहतिजाज रहिया। हिन वक़्तु प्रिया कुमारी एक्शन कमेटी गुज़िरियल 3 हफ़्तनि खां वधीक जो वक़्तु गुज़िरी थी चुको आहे। बबलो बाईपास ते उन्हनि एहतिजाजी कैंप क़ाइमु कई आहे ऐं उते उहे वेठल आहिनि ऐं अॼु उन्हनि धरणो बि हयो ऐं रोड ब्लॉक बि कयो। इरफान साहब, धरणो लॻो ऐं रोड ब्लॉक थियो, वरी पुलिस खे 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम मिलियो आहे। ॿिए पासे हिकिड़ी JIT बि नई ठही आहे जंहिंमें पुलिस जा आला अमलदार आहिनि, DIG सखर आहे, SSP सखर आहे ऐं ॿिया पुलिस जा ऑफिसर्स आहिनि, सिस्टर एजेंसीज़ जा माण्हू बि आहिनि ऐं ज़िया लंजार साहब जो बि हिकिड़ी स्टेटमेंट साम्हूं आई आहे त कुझु ई वक़्त में इन केस जो तयन थी वेंदो त आया उहो ज़िंदा आहे या न आहे। त छा था सम्झो त प्रिया कुमारी जो जेको केस आहे जंहिंखे ब्लाइंड बि चयो वेंदो, कंहिं माज़ी में चयो वियो आहे, छा उहो कंहिं मंतिकी अंजाम ते पुॼंदो? हाणे न खंजर उठेगा न तलवारें, ये बाज़ू मेरे आज़माए हुए हैं। सालनि खां वठी इहे जेके ॿारड़ा आहिनि तव्हां ॻणायो पिया, मुंहिंजे दिलि तां तले छा पियो गुज़री, इहे लापता आहिनि। हिननि जे माइटनि खे निंड कीअं ईंदी हूंदी, हिननि जी माउ खे निंड कीअं ईंदी हूंदी, पीउ खे निंड कीअं ईंदी हूंदी, ऐं असांखे हिननि माण्हुनि जी ख़बर ई कान्हे का। अॼु जॾहिं प्रिया एक्शन कमेटी बबरलो बाईपास बंदि कयो आहे या 21 ॾींहंनि खां वठी हुननि जी जेका एहतिजाजी कैंप आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शुरूआती लेवल ते जेका हुई त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ, उजाला परवीन जी बाज़ियाबी लाइ, असांखे त इहे 4 खां 5 नाला जेके पाण कोट कंदा रहिया आहियूं। हाणे छा थी ख़बर पए, 17 शायदि तव्हां नाला ॻणाया आहिनि ऐं हिननि जो जेको एक्चुअल अंग आहे उहो मोर देन 20 आहे। 20 खां वधीक जेके ॿार आहिनि ऐं उहे गुम आहिनि ऐं उन्हनि जा जेके वारिस आहिनि उहे हिन वक़्तु बबरलो बाईपास ते वेठा हुआ बंदि करे, ऐं 3 ॾींहंनि जी मोहलत बि आहे। 3 ॾींहंनि में ख़बर न आहे त ही कहिड़ो आसमान जेको आहे सो मथे ते खणंदा या दुनिया जी अहिड़ी कहिड़ी कुंड आहे जिते वञी ही जाॻींदा ऐं उतां ॿारनि खे बाज़ियाब करे खणी ईंदा। मूंखे त हैरत थींदी आहे त इहे समूरा मामला, समूरा ॾोह हिननि जे जेके असांजो घरू वज़ीर साहिबु आहे, IG साहिबु आहे, SSPs आहिनि, DIGs आहिनि, SHOs आहिनि, उन्हनि जे नक जे हेठां पिया था थियनि ऐं उन्हनि खे ॼण के ख़बर ई कान्हे का कंहिं शइ जी। सालनि खां वठी इहे ॿार गुम आहिनि, कॾहिं को SSP, कॾहिं को DIG हिननि जे घर लड़ी वियो आहे त तव्हांजो ॿारु कीअं गुम थियो आहे, तव्हांजो ॿारु एतिरनि ॾींहंनि में असां वाज़ियाब कराईंदासीं। हाणे जॾहिं रोड बंदि था कनि माण्हू ऐं पोइ ही 3 खां 4 भेरा चकर था लड़ी वञण जी ॻाल्हि आहे। इरफान साहब, इहा 3 हफ़्तनि खां कैंप जारी हुई, उन कैंप ते बि कोन विया। जॾहिं ऐलान थियो रोड बंदि करण जो त गुज़िरियल राति SSP खैरपुर पहुतो, अॼु SSP सखर पहुतो आहे। SSP सखर ऐं SSP खैरपुर बबरलो ॿिन्ही जे विच ते आहे न, 10-10 मिंट बि कोन लॻंदा, 15-15 मिंट अगरि उन जेके अचणु चाहिनि। हाणे जॾहिं रोड बंदि थियो आहे त तव्हां 3-3 दफ़ा वञो था, उहो बि इन जे करे वञो था त वारो कयो रोड खोलियो, असांखे मथां खां प्रेशर आहे, असां तव्हांखे ॿार बाज़ियाब कराए ॾींदासीं। भई किथां तव्हां ॿार आणींदो? ऐं जेकॾहिं तव्हां एॾो पाण खे कॉम्पिटेंट तव्हां सम्झो था त एतिरा साल तव्हां किथे हुआ? इहे एफर्ट्स जेके तव्हां ईंदड़ 3 ॾींहंनि में वठंदो उहे तव्हां पोयनि 4-5 सालनि में छो न वरिता? DIG नासिर आफ्ताब आहे जेको, उन छा चयो सर कमेटी जे इजलास में, ही प्रिया कुमारी वारे मामले ते जेका इन्वेस्टिगेशन थी आहे 3 खां 4 साल, उहा ग़लति डायरेक्शन में थी आहे। मतिलबु तव्हांजी पुलिस जी क़ाबिलियत इहा आहे त तव्हां हिकिड़े केस खे इन्वेस्टिगेट कयो था, 3 साल इन्वेस्टिगेट कयो था, 4 साल इन्वेस्टिगेट कयो था, ऐं नतीजो छा आहे? बजाए जो उन ॿार जो तव्हां पतो लॻायो उहो किथे आहे, कीअं अॻुवा थियो, कंहिं अॻुवा कयो, पुलिस उन ताईं छो न पहुची सघी? नतीजो इहो आहे त भई हीअ असां जेका जांच कई आहे 3 साल 4 साल उहा असां सही डायरेक्शन में न कई आहे। हाणे वरी तव्हां JIT था ठाहियो। अहिड़ो ज़ुल्म, मतिलबु सिंध जे माण्हुनि ते हिननि जी अखि ई कान थी ॿुधे। ऐं थोरी देरि पहिरियों घरू वज़ीर ज़िया लंजार साहिबु इन जो मूं क्लिप पे ॿुधो जंहिंमें हू चए थो त मां ॾंद कढी चए थो त मां मीटिंग में हुयुसि, बीबी आसफा मूंखे चयो त तोखे हिन प्रोग्राम में अचिणो आहे। भई बीबी आसफा तोखे ईअं छो नथी चवे त 20 खां वधीक सिंध में जेके ॿार आहिनि उहे गुम आहिनि या अॻुवा आहिनि, उन्हनि जे वारसनि वटि वञु, या जेके अॻुवा थियल ॿार आहिनि, गुम थियल ॿार आहिनि, उन्हनि जी बाज़ियाबी लाइ तूं के क़दम खण, या तूं पंहिंजे IG खे घुराए उनखां पुछ त सिंध में ॿार सालनि खां वठी गुम छो था थियनि, वरी उनजो पेर न खुर ख़बर ई कान थी पवे। तूं लाॻापियल DIG, लाॻापियल SSP, लाॻापियल SHO खे छो नथो घुराई? तूं उन्हनि खां पुछ त तुंहिंजे इलाइक़े में हीअ छोकिरी अॻुवा थी आहे त उहा छो न थी आहे। मतिलबु सिंध जो जेको आम माण्हू आहे उन्हनि जा तव्हां ॿार अॻुवा करे छॾियो ऐं सालनि जा साल हू पंहिंजी बाज़ियाबी लाइ एहतिजाज कनि ऐं तव्हां उन्हनि खे इन निहच ते आणियो जो हू पंहिंजा धंधा कारोबार हर शइ छॾनि, मज़दूरी छॾनि, नौकरियूं पंहिंजूं छॾनि ऐं 52 सेंटीग्रेड में रोडनि ते अची विया आहिनि। पोइ वरी तव्हां ॾंद कढी अची पहुचंदो त वारो कयो रोड खोलियो, 3 ॾींहंनि में असां हीअं करे छॾींदासीं, 3 ॾींहंनि में असां उहो करे छॾींदासीं। इन खां वधीक को ज़ुल्म थी सघे थो? भई हीअ कहिड़े क़िस्म जी हुकूमत आहे?
ही कहिड़े क़िस्म जा मिनिस्टर आहिनि, ही कहिड़े क़िस्म जा ऑफिसर आहिनि, इन्हनि जे अलाह न करे इन्हनि जो पंहिंजो ॿार ईअं सनाउल्ला साहिब जेकर अॻुवा थिया हे चुप करे वेहनि हा, हे माठ करे वेहनि हा, वेहनि हा माठ करे, सवाल ई पैदा नथो थिए। त तव्हां सिंध जे माण्हुनि सां आख़िरकार इहो ज़ुल्म कयो छो आहे? भई तव्हां छा ॾिनो आहे सिंध जे माण्हुनि खे? कुझु बि न ॾिनो, न रोज़गार ॾिनो, न तव्हां हुननि खे अमुन ॾिनो। हू हणा वणा करे पंहिंजो कमकार हलाइनि पिया था, पंहिंजो पेट गुज़र करनि पिया था, उन्हनि जा ॿार अॻुवा था थियनि ऐं सालनि जा साल तव्हांखे गुज़री था वञनि, तव्हां वेठा कमेटी खेॾो, फाइल खेॾो। हू जेको सेनेटर साहिबु आहे जंहिं चयो मूंखे ख़बर आहे प्रिया कुमारी किथे आहे, उनखे तव्हां शामिल तफ़्तीश छो नथा कयो? ॿुधाए बि शायदि को नालो उनखे ख़बर आहे, शामिल तफ़्तीश छो नथा कनि? हिननि जो हुकूमती दुर जो माण्हू आहिनि, उनखे शामिल तफ़्तीश कनि। हाई प्रोफाइल केस आहे, ख़ुदा जा बंदा, तूं मीडिया ते वेही इहा बयानबाज़ी थो करी मूंखे ख़बर आहे प्रिया कुमारी किथे आहे, त उनखे शामिल तफ़्तीश छो नथा कनि? उनखां छो नथा पुछनि? बजाए जो तव्हां गुम थियल जेके ॿार आहिनि एफर्ट्स वठो, ॾींहं राति हिकु कयो, उन्हनि खे आज़ादु करायो। हिते असांजी पुलिस जो कमु छा आहे त जेके ॿार अॻुवा थी विया, गुम थी विया, उन्हनि जे माइटनि वटि वञो, उन्हनि जे पीअरनि वटि वञो, उन्हनि जी माइरनि वटि वञो, उन्हनि खे तव्हां प्रेशराइज़ कयो, उन्हनि खां मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि खां भई अलाह जो वास्तो अथव हीअं कयो, मुख़्तलिफ़ लालचूं ॾियो, न अचनि त उन्हनि खे धमकियूं ॾियो, दाबा ॾियो, दहमान ॾियो ऐं मीडिया ते अची चवरायो त भई जेको आहे सो असांजो हिन धरणे सां को तालुक़ु कोन्हे। हा, अच्छा, इन सां इन बयाननि सां को फ़र्क़ु बि कोन थो पवे। सिंध जो आम माण्हू सम्झे थो इहो बयानु छो आयो, ऐं उन खां बाद में जेको रिएक्शन बि ॾिठो वियो ऐं पोइ ॿुधायो वियो त भाउ हुनजो पीउ शिरकत कंदो इन एहतिजाज में, कंहिं गैर क़ानूनी अमल जो छो न थींदो? छा बचा घुरण गैर क़ानूनी अमल आहे छा? जेकॾहिं हे जेको रोड हुननि बंदि कयो अॼु, त उनखे उन नहज ते पहुचाए वियो न। जेकॾहिं इहे ई SSP ॿिन्ही ज़िलनि जा SSP पहिरियां अची करे इन्हनि सां टॉक्स कनि, इन्हनि सां ॻाल्हाइनि, इन्हनि खे इत्मिनान ॾियनि, शायदि छो कनि साईं? हिते जेके SSPs आहिनि उनखे कंध में किली लॻल आहे, उन हेॾे था ॾिसनि न होॾे था ॾिसनि, हू फिरौन लॻा वेठा आहिनि। SSP परे जी ॻाल्हि आहे, SHO लेवल ते बि फिरौन लॻा वेठा आहिनि। ॿी जेकी सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे, जेकी मूंखे हैरत में विझे थी, हेतिरा ॿार विया किॾे, पुलिस खे का ख़बर कोन्हे, मतिलबु हिते जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि या असांजी हुकूमत आहे, उहा इन तरफ़ सोचे ई नथी त हिकिड़े सूबे जे अंदरि जिते हिकु पार्टी जी 18 साल हुकूमत आहे ऐं उनजी एतिरी ग्रिप हुजणु घुरिजे जो हू अगरि का बि शइ हेॾे होॾे थिए त उनखे ख़बर पए त किथे छा पियो थिए, पर 20 ॿार गुम आहिनि, कंहिंखे ख़बर ई न आहे। अच्छा, इहे ॿार, अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इहे ॿार तॾहिं रजिस्टर थिया आहिनि, इहे नाला तॾहिं साम्हूं आया आहिनि जॾहिं प्रिया कुमारी एक्शन कमेटी वञी उते एहतिजाजी कैंप क़ाइमु कई आहे, ऐं उन खां बाद में उते उन्हनि जा वारिस आया आहिनि, उन्हनि उते पंहिंजे पाण खे रजिस्टर करायो आहे। मतिलबु इन्हनि जो पहिरियां दाद फरियाद ॿुधो ई कोन वियो आहे, तॾहिं इन्हनि अध खां घणा ॿार अहिड़ा हूंदा जिन केस बि दाख़िल न हूंदा। अध खां न, मेजोरिटी जेका आहे ॿार हूंदा जंहिंजो FIR दाख़िल थियल हूंदियूं, न त केस ई कंहिंजो दाख़िल न आहे थियल, केस ई दाख़िल कोन था थियनि। अच्छा, हिकु त केस दाख़िल कोन था थियनि, ॿिया वरी उहे ॿार अञा लाइ केतिरा केसिस अहिड़ा हूंदा जेके भव में हूंदा, जेके कंहिंजे दाॿे में हूंदा, कंहिंजे चंबे में हूंदा, उहे हिन वक़्तु साम्हूं ई कोन आया हूंदा। ॿी हिकिड़ी शइ इन एहतिजाज में जेकी साम्हूं आई आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेकी प्रिया कुमारी एक्शन कमेटी आहे उन जा जेके अॻवान आहिनि उहे हिकिड़ी शइ खे हाईलाइट कनि था, उहा आहे सिंध जे अंदरि चाइल्ड जेको आहे ट्रैफिकिंग। ऐं इहो अंसुर जॾहिं हेॾो अंग ॾिसूं था इरफान साहब ॿारनि जे गुम थियण जो, ऐं वरी चाइल्ड ट्रैफिकिंग जो जॾहिं लफ़्ज़ ॿुधूं था त पोइ वरी सोचण ते मजबूर थी वञूं था त शायदि इहो कुझु अमल हिते थिए त कोन पियो। साईं छिरक निकिरी था वञनि त हिन मुमकिन आहे कुझु बि थी सघे थो। जेकॾहिं 20 खां मथे तव्हां इहे शयूं पाण फिल्मनि में ॾिसंदा हुआसीं न, त ॿारनि खे अॻुवा कयो, खणी वञो, उन्हनि खां तव्हां आपघाती बम्बार उन्हनि खे ठाहियो या तव्हां उन्हनि खे पिनायो, उन्हनि जो हथ पांव वञी करे कंहिं सिग्नल ते विहारियो, इहे शयूं त असां फिल्मनि में ॾिसंदा हुआसीं न। इहे त अखियूं खुलियूं आहिनि भई 20 खां वधीक जेके ॿार आहिनि सिंध मां अॻुवा थियल आहिनि या गुम थियल आहिनि ऐं ख़बर ई न आहे, ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस खे ख़बर ई न आहे तूं विया काॾे। अच्छा, को 5 ॾींहं 10 ॾींहं न आहिनि थिया, साल गुज़री विया आहिनि, कंहिंखे 5 साल थिया आहिनि, कंहिंखे 2 साल थिया आहिनि, कंहिंखे साल थियो आहे, कंहिंखे 6 महीना थिया आहिनि, ऐं पुलिस खे का परवाह न आहे। अच्छा, ॿियो इरफान साहब अहम मामिलो आहे, अॼु बदीन में हिकिड़ो प्रोटेस्ट थियो, हज़ारे माण्हू शिरकत कई प्रदेश जे वासियुनि बदअमनी जे ख़िलाफ़, त छा पुलिस रुॻो हाणे प्रोटोकॉल ॾींदी रहंदी, अमन अमान ॾियण जो कमु न आहे? सर, मां अॻु में बि अव्हां सां ई प्रोग्राम दौरान अर्ज़ु करे चुको आहियां त हिते जेके असां वटि ऑफिसर अचनि था न, 2 ॻाल्हियूं आहिनि। नंबर 1 त असांजा जेके थाणा आहिनि उहे विकिरो कयो वञनि था, ठीके ते ॾिना वञनि था। हाणे मां जेकॾहिं SHO आहियां, मां पैसा वठी कंहिं थाणे ते जॉइनिंग कंदुसि त मुंहिंजो कमु छा हूंदो? सभ खां पहिरियां मुंहिंजो कमु हूंदो त मां रिकवरी कयां, जेके मां पैसा भरे ऐं आयो आहियां। सेकंड ते मुंहिंजो कमु छा हूंदो त मूंखे जेका मंथली ॾियणी आहे उहा मूंखे उगाड़ी करणी आहे, पैसा कमाइणा आहिनि। हाणे इहो हिकिड़ो बिज़नेस आहे, इन बिज़नेस जी वाध वेझ लाइ छा कंदो हद जो ऑफिसर? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हू ड्रिगो रस्तो ॾींदो न,
ढिघो रसो ॾींदो न ॾोहारियुनि खे। अच्छा हे त तव्हां बदीन जी ॻाल्हि लॻियो, ओवरऑल सिंध में इहो असरु आहे। सही ॾींहं ॾिठे जो माण्हुनि खां जेके मूं हिकिड़ी वरी शइ अक्सर ॾिठी आहे त जिते बि बदअमनी जिन जिन शहरनि में घणी आहे उनजो जेकॾहिं पाण पहिरियों खणूं उन्हनि थाणनि ते जेकॾहिं तव्हां मुक़रर ॾिसंदो न, जेके मुंशी, वॾो मुंशी, ASI, सिपाही, उहे सालनि जा साल उते वेठल आहिनि, उन्हनि खे साल गुज़री विया आहिनि, उहे उते आहिनि, लेकिन उन्हनि खे इहा ख़बर कोन थी पए त ॾोह केरु थो करे, या त कराइनि था, फैक्ट आहे, या त उहे पाण उन्हनि खे सॼी ख़बर आहे त उहे कुझु कोन था कनि, उन्हनि खे सिपति मिले थो, या वरी इहो आहे त हू संजीदा न आहिनि, भली आवाम लुटिजे, आवाम फुरिजे, आवाम ईअं परेशान हाल हुजे, उन्हनि खे का परवाह कोन्हे, हू थाणनि में पंहिंजे मज़े सां वेठा आहिनि, उन्हनि जो पाण चरखो हले थो पियो। ऐं अर्ज़ु कयां त हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई सालनि जा साल हिकिड़े थाणे ते अंदि मां त हिकिड़ी अहिड़ी स्टेशन खे सुञाणिया जिते गुज़िरियल 5 सालनि खां वठी हिकिड़ो ई SHO आहे। यकीन कंदो तव्हां, 5 सालनि खां वठी हिकिड़े थाणे ते हिकिड़ो ई SHO आहे जेको न बदिली थिए थो, न हुनजो काॾे ट्रांसफर थो थिए, उनखे रखायो वियो आहे ख़ासि तौरु हुकुमरान धुर जे चूंडियल नुमाइंदे, जंहिंजो कमु ई इहो आहे त भई फलाणो जेको मुख़ालिफ़ उमेदवार आहे हिननि जे ख़िलाफ़ FIR करणी आहे, हिननि खे ॾंडो ॾियणो आहे, हिननि खे पादर हणणा आहिनि, उन्हनि खे मोचड़ा हणणा। हिननि जी प्रायोरिटी आहे ई कोन त हू अमन अमान इलाइक़नि में क़ाइमु कराइनि। हिननि जो कमु आहे पैसा भरे अचनि था, मंथली उगाइणी आहे, कमाइणो आहे, ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे प्रोटोकॉल ॾियणो आहे। आम माण्हुनि जी दाद फरियाद किथे आहे सर? कंहिं बि थाणे ते न रुॻो पुलिस जो खातो, तव्हां सिंध में कहिड़े बि डिपार्टमेंट में हलिया वञो, बहिराड़ी हुजे, शहर हुजे, ऑफिसर हिकु तव्हांखे लभंदो कोन, जेकॾहिं लभंदो बि त उनखे कंध में कीली लॻल हूंदी, सिधो फिरोन लॻो वेठो आहे। इन रवैयनि जी तब्दील थियण जी ज़रूरत आहे। हाणे वक़्तु आहे, हीउ वक़्तु अची चुको आहे त हाणे इन्हनि जो रवैयो तब्दील थिए आम माण्हू सां, ऐं इन माण्हुनि जा मसइला हल थियनि, आम माण्हू जेको सुख जो साह खणे। जेकॾहिं बदीन ज़िली हेडक्वार्टर हूंदे बि अमन अमान न हुजे ऐं जिते SSP जी ऑफिस बि हुजे त पोइ त उन SSP जी ज़रूरत ई कोन्हे, हलियो वञे। मां त चवां थो त 20 खां वधीक जेके बारड़ा ग़ाइब आहिनि SSP जा पंध था कनि, धरणो, हिननि पगारूं बंदि कयो, ज़रूरत कहिड़ी आहे इन्हनि खे? तव्हां अपॉइंट कयो वेठा आहियो, तव्हां ॾींहुं ॾिठे जो तव्हां वटि माण्हू क़तल थी वञे, ॾींहुं ॾिठे जो तव्हां फुरिजी वञो, ॾींहुं ॾिठे जो तव्हां लुटिजी वञो, त पोइ हिन ज़रूरत कहिड़ी आहे? हे वधंदा गाॾियूं फिराईंदा ऐं आवाम जा जेको किरोड़े रुपया खाईंदा पीअंदा। ठीकु आहे इरफान साहिबु, वॾी महिरबानी। नाज़रीन, ॿिनि अहम मामलनि ते असां इरफान साहिब जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी, कुझु जेके डिटेल्स हुयूं उहे अव्हां सां शेयर कयोसीं। वरी इनशाला कंहिं ॿिए अहम मामले ते अव्हां सां गॾिबासीं। ॾींदा इजाज़त।